नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम नवाज़ अली में ख़बर ॾींदा हलूं त बैरानी में क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाण ख़ादिम हुसैन, आशिक़ हुसैन, शाह नवाज़ ऐं एजाज़ खोखर, अमजद खोखर ऐं शाह लतीफ़ फाउंडेशन जो अॻुवाण नारायण दास भील, रामजी भील ऐं अल हुसैनी मस्जिद कमेटी बैरानी तरफ़ां पेशावर में थियल दहशतगर्दी बेगुनाह इंसाननि जे क़त्ले आम ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो है। क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाण चयो है त असां इन हुकूमत ऐं हुक्मरान खां तंग थी चुका आहियूं। पाकिस्तान अंदर हर 6 महीने को न को हादसो दरपेश अचे थो। हिते को बि माण्हू महफ़ूज़ नाहे रहियो। स्कूल हुजे या कॉलेज, फैक्ट्री हुजे या इमाम बारगाह, हाणे त मस्जिद खे बि नथा बख़्शनि जेको अल्लाह जो घर आहे। हाणे त यज़ीदियत वधे पई। खुदा रा रहम कयो। मासूम बचनि बुज़ुर्गनि कहिड़ो ॾोह कयो है। अॻुवाण वधीक चयो है त असांजा हुक्मरान निंड पिया कनि। हिते पूरे पाकिस्तान मुल्क में दहशतगर्द सरेआम पिया हलनि। कंहिंखे बि कोई इंसान जाननि जो फिक्र न आहे। हर कंहिंखे पंहिंजी कुर्सी जो फिक्र है। खुदारा अल्लाह जे कहर खां डिॼो। आख़िर में अॻुवाण हुकूमत खां मुतालबो कयो है त साफ़ शफ़ाफ़ जांच कराए दहशतगर्दनि खे पंहिंजे कैफ़े किरदार ते पहुचायो वञे, जीअं अॻिते अहिड़ो को बि वाक़ियो पेश न अची सघे। में जेके 50 खां वधीक माण्हू शहीद कया विया आहिनि। ऐं पुछण थो चाहियां पाकिस्तान जी रियासत खां, अदलिया खां ऐं हुकूमत खां, वज़ीर आज़म खां त हर 6 महीने, 2 महीने, 4 महीने के हिकु फ़िरके के हिकु तंज़ीम के हिकु गिरोह खे टारगेट छो थो कयो वञे। जुमे वारे ॾींहुं पेशावर में जेको सान्यो थियो आहे मस्जिद में अहले तशीह जेके मोमिनीन जेके से ख़ुदकुश हमलो जंहिं कयो आहे उन्हनि खे शहीद कयो वियो आहे। ही केतिरा हुसैनी मारींदा। यज़ीद पंहिंजे दौर में हुसैनिन खे कोन घुटाए सघियो। यज़ीद जा पोइ लॻ उहे हींअर बि हिते वेठा आहिनि। हींअर बि उहो पंहिंजो जेको कारनामो खयो पिया अचनि यज़ीद वारो। असां हुसैनिन ते हर 6 महीने, हर 12 महीने इहो जेको असांखे लाशूं ॾींदा आहिनि। असांजी इबादत गाहूं महफ़ूज़ न आहिनि। असीं इबादत किथे वञी कयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।